नाज़रीन, नवाबशाह में थैलेसीमिया सेंटर तरफ़ां सकाफ़ती दिहाड़े के हवाले से तकरीब कोठाई वई। वीडियो लिंक ते मौजूद है एके डायरी GAK। आवाज़ टीवी पारां इल्म पिरायो सिंध समारोह जे सिरीअ हेठि थैलेसीमिया केयर सेंटर नवाबशाह पारां हिकु शानदार तकरीब मुनक़द कई वई आहे। उन में आयल महिमाननि सां अचो त ॻाल्हि ॿोल कयूं था त हू छा था चवनि। अॼु जेको सकाफ़ती ॾियारो आवाज़ टीवी जी तरफ़ां अनाउंस थियो उनखे मान ॾिनो थैलेसीमिया सेंटर ऐं जेके ॿार आहिनि असांजा उनजा वालिदैन आहिनि, उनजा पेरेंट्स आहिनि, उनमें रंगारंगी तकरीब रखी। मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं ख़ुशी मूंखे कल्चरल डे त असांजो फ़ख़्रु आहे, पर जेका ही ख़िदमत कनि पिया रियली ख़िदमत आहे। सचमुच त असांजो इंसानियत जे हवाले सां जेको भरम तव्हां यकीन खजंदो थो वञे। अॼु हिते जी ख़िदमत ॾिसी वरी असांखे इंसानियत में बिलीव थिए थो। मां आवाज़ टीवी वारनि जो तमामु घणो थोराइतो आहियां जो असांजे प्रोग्राम में शिरकत कई ऐं ॾाढो अॼोके हवाले सां जेको हिकिड़ो नारो आहे त इल्मु पिरायो ऐं सिंध संवारियो। यकीनन तालीम वॾी शइ आहे। जे तालीम आहे उनजे करे असां सभु हिते गॾिजी बीठा आहियूं। सो असांजे सिंध में यकीनन तालीम जो जेको मयार आहे उहो तमामु घणो पोइते आहे, ख़ुसूसी तौर ते छोकिरियुनि जी तालीम। सो पाण सभु गॾिजी करे पंहिंजे सिंध जे लाइ सोचूं त छोकिरनि ऐं छोकिरनि जी मयारी तालीम असांखे सिंध खे ज़रूरत आहे, जीअं असां सुठा इंसान पैदा थी करे सघूं जेके मुआशरे में असांजी मदद कनि। थैंक यू वेरी मच आवाज़ टीवी। मां सम्झां थो त हीउ बहितरीनु मौक़ो आहे जेको असां पंहिंजे सिंध जे अवाम ते मैसेज पहुचायूं। ऑलरेडी तव्हां हिकिड़ो अहिड़ो मैसेज इल्म जे सिलसिले में सिंध जे अवाम खे ॾिनो आहे। उहो मां सम्झां थो त हर ज़ी शऊर माण्हू जे दिलि जी आवाज़ आहे ऐं इंशाअल्लाह असां आवाज़ टीवी सां इन सिलसिले में मां पर्सनली जेकी बि हूंदी उहो कोशिशि कंदुसि। हिन मौक़े ते मां ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़नि खे हिकिड़ो मैसेज ॾींदुसि त 2300 ॿार रजिस्टर्ड आहिनि ऐं रोज़ 100 ॿार अचनि था। महिरबानी करे हिन इदारे में अची रत जा हथियात ॾियो त 2300 ॿारनि जी ज़िंदगी बचे। अॼु ही जेको आहे सभिनी खां पहिरियों त मां अॼोके ॾियारे ते तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जेके आयो हू असांखे हिकिड़ो मौक़ो ॾिनो पंहिंजी सकाफ़त खे वराए यादि करण जो। पूरो साल असां कुझु मसरूफ़ियात जी वजह सां बाज़ मरतबा सकाफ़ती असां जूं जेके कम हूंदा आहिनि, जेके लिबास हूंदा आहिनि उहे विसरी वेंदा आहिनि ऐं हिन ॾींहं ते असां वापसि उहे पाईंदा आहियूं टोपियूं अजरक। ॾाढो सुठो लॻंदो आहे असांखे। आज यहाँ सेंटर में मतलब अजरक डे है और कल्चर डे बहुत अच्छे से मना रहे हैं, एंजॉय कर रहे हैं। सब ने अजरक पहनी हुई है, डेकोरेशन भी अच्छी हुई है और बस बहुत एंजॉय कर रहे हैं। और आज हमें बहुत मज़ा आ रहा है। हमारे सेंटर में कल्चर डे मनाया जा रहा है, हमें बहुत एंजॉय कर रहे हैं। सब ने अजरक पहनी हुई है, टोपियाँ पहनी हुई है, हम बहुत एंजॉय कर रहे हैं, बहुत ज़्यादा। उन में आयल महिमाननि ऐं हितां जे मासूम ॿार जेके थैलेसीमिया जा पेशेंट आहिनि उन्हनि जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो इहो ई चवणु आहे त महिरबानी करे अॼु जो ॾींहुं जेको आहे हिकु सकाफ़ती ॾियारो आहे, पर असां अपील कंदासीं त असांखे ब्लड जी सख़्तु ज़रूरत आहे ऐं जेकी बि माली मदद हुजे या इवन जेके बि कंहिं क़िस्म जी त असांजो साथ ॾियो। कैमरामैन फरमानुल्लाह सां गॾु एके डायरी, आवाज़ टीवी न्यूज़, शहीद बनैदराबाद।